घोरजा बरसात 7 महीना अॻु मुबैना तौर ते अगवा थियल 10 वरनि जो नीगर अताउल्ला बिरोही बाज़ियाब न थी सघियो। संदसि अमर शरीफ़ा पारां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में नीगर जी बाज़ियाबी लाइ दाख़िल करायल पटिशन ते अदालत जे हुकुम बाद DIG सखर नीगर जे वारसनि सां मुलाक़ात कई आहे। अमां ते ख़बर पहुचाए पिया घोरजा बरसात 7 महीना अॻु मुबैना तौर ते अगवा थियल 10 वरनि जो नीगर अताउल्ला बिरोही बाज़ियाब न थी सघियो। संदसि अमर शरीफ़ा पारां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में नीगर जी बाज़ियाबी लाइ दाख़िल करायल पटिशन ते अदालत जे हुकुम बाद DIG सखर नीगर जे वारसनि सां मुलाक़ात कई। तफ़सील मालूम कयूं था, अब्दुल जब्बार चांग लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सनावला अवांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोर जा भरिसां 7 महीना अॻु मुबैना तौर ते अगवा थियल 10 साला नीगर अताउल्ला वलद अतामन बिरोही जेको बाज़ियाब अञा ताईं न आहे थी सघियो, जॾहिं त संदसि अमर मुहम्मद शरीफ़ा पारां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में नीगर की बाज़ियाबी लाइ दाख़िल करायल जेका आईनी पटिशन ते अदालत पारां पुलिस के अगवा थियल नीगर के फौरी तौर ते बाज़ियाब करण जी हुकम खां पोइ DIG सखर अॼु हितां मस्तोई हिंगोर जा थाणे में पहुची नीगर जे वारसनि सां मुलाक़ात कराई ऐं हिनखे नीगर जी बाज़ियाबी करण लाइ ख़ातिरी कराई ऐं नीगर जे मुबैना तौर अगवा में मुलविस ॼाणियल 3 जवाबदारनि जंहिंमें बशीर बिरोही, नबीर बिरोही ऐं यासीन बिरोही खां पिणु बयान वरिता हुआ। DIG सखर फिदा मस्तोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 7 महीना अॻु में 10 साला नीगर अताउल्ला बिरोही मेहरापुर मदरसे मां गुम थी वियो हो, जंहिं ते नीगर जे वारसनि पारां पंहिंजी बिरादरी जे 3 जा। ठीक है अब्दुल जब्बार, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।